या रसूल अल्लाह व सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। जमा सगोरी तवज्जो कयो, जेतिरो थी सघेव पंहिंजे मुर्शिद सां ताल्लुक़ मज़बूत कयो। इसे रोदे यारे फरमायो आहे हिकिड़ो हो मुहाणो बीठो हो दरिया ते करे पियो मच्छिन जो शिकार। बादशाह अचे गुज़रियो, ॾिठई त मुहाणो मीर भर ॼार लॻायो वेठो आहे दरिया में मच्छिन खे पकड़ण जे लाइ। बादशाह चयो, ऐं मुहाणा जी मूंखे शिकार में शरीक कंदे? गॾिजी शिकार कयूं। हुन चयो ठीकु आहे, सुञाणंदो कोन को बादशाह हुआ। चयो बाबा ठीकु आहे, हली अचे गॾिजो मूंसां शिकार में। बादशाह जा हथ बख़्त वारा, चयो सुभान अल्लाह। हीअं जो ॼार लाथई, इसे फरमाईंदा मुहाणो ॼार कढंदो हो, हिक या ॿ मच्छियूं बादशाह जो खणी ॼार हेठि लाथो, खणी जो छिकई त सॼो ॼार मच्छियुनि सां भरिजी आयो। मुहाणे चयोसि शरीक अधु मुंहिंजो अधु तुंहिंजो। बादशाह जो का ॻाल्हि कान्हे, इहे सभु मच्छियूं मां तोखे ॾेई छॾियूं, सुभाणे बादशाह जे दरबार में मिलजां अची मूंसां। टियों ॾींहुं थियो, इसे रोदे वारा फरमाईंदा बादशाह सुबुह जो पंहिंजे दरबार में अचे वेठो। दरबार खे चई त हिकिड़ो मुहाणो आहे मीर वारा, मूं वटि अचण वारो आहे, दरवाज़ा बंदि न कजो, हुनखे फौरन मूं वटि वठी अचिजो। बादशाह सुबुह जो ताज पाए तख़्त ते अचे वेठो। हज़रत इसे रोदे वारा फरमाईंदा मुहाणो मीर भर बि आयो, अंदरि जीअं ई दरवाज़े खां दाख़िल थियो, बादशाह खे तख़्त ते वेठल ॾिठई। जी सुभान अल्लाह, ये तो उहो हमरा हुआ जेको कल्ह मूंसां मच्छियुनि जे शिकार में शरीक थियो हुयो। बादशाह हलिया घबराए न। बादशाह पीसे फरमाईंदा उथी बीठो, भाकुर पाए हिन सां मिलियो, पाण सां गॾु हुनखे तख़्त ते विहारी। माण्हू खे माण्हू हैरान लॻा पिया, ही केरु माण्हू आहे? माण्हू खे चई हैरान न थियो, ही मुंहिंजो शरीक आहे, कल्ह हिन मूंखे मच्छियुनि जे शिकार में शरीक कयो हुयो, अॼु मां हिनखे पंहिंजे बादशाहीअ में शरीक थो कयां। हाणे अधु बादशाही मुंहिंजी आहे, अधु बादशाही मुहाणे जी आहे, अधु माल मुंहिंजो आहे, अधु माल मुहाणे जो आहे। मिल्कियत सॼी तक़सीम बादशाह करे छॾी। हाणे इहे वाक़े जे बयान करण खां बाद में हज़रत पीसे रोदे वारा जेका ॻाल्हि फरमाईंदा तवज्जो सां ॿुधजो। पीसे फरमाईंदा जेको पंहिंजे मुंहुं तस्बीहूं खड़काईंदो, पंहिंजे मुंहुं वेठो इबादतूं कंदो, पंहिंजे मुंहुं वेठो ज़िक्र फ़िक्र कंदो त मुर्शिद जे ताल्लुक़ जी ज़रूरत ई कान्हे। मां पंहिंजे मुंहुं वेठो ज़िक्र कमायां। पीसे फरमाईंदा ईअं हुनखे फ़ैज़ मिलंदो जीअं मुहाणे खे हिक या ॿ तोड़ी मिलंदी हुई। बादशाह खे जो खणी शिकार में शरीक कई त सॼो ॼार मच्छियुनि सां भरिजी वियो। ऐं वरी बादशाह पंहिंजे बादशाहीअ में हुनखे शरीक करे माल जो मालिक बणाए छॾियो। अकेलो वञी कंदो हिक या बकरी मिलंदई, कंहिं कामिल जी धन न वठ, मुर्शिद जो ताल्लुक़ मज़बूत कर, तूं पाण बादशाह हुआ, तोखे बि बादशाह। कभी जे पेश न पवंदासी, कहे बेजे पेश न पवंदासी, नारे विलायत भेजो लोरा सा सब ये हथ मथे केड़ाओ लगाओ। नारे विलायत भेजो पगारा, चमंदा प्या चमंदा से कभी दे पेश न पवंदा से। मता किथे ॾिसी त भत जी देग भली आ, हाणे हे दरगाह छॾे इहो को पीर वठां।
थींदो आहे न दरगाह खे तुंहिंजी मुंहिंजी ज़रूरत न आहे तो असांखे दरगाह जी ज़रूरत आहे हिते कई आया कई विया पीसे रोज़े वारे जे ज़माने में हेॾे पंजाब जे पासे जो हिकिड़ो माण्हू जे मुरी थियो पीसे रोज़े वारे जो कुझु ॾींहं रहियो चईंसि मूंखे हाणे इजाज़त ॾे मां वञा कंहिं ॿिए पीर जो हथु पकड़ियां हाणे फरमाए तोसां को अथई निकाह थोरी मर्ज़ी आहे बाबा जेकॾहिं तूं हिते रहे ठीकु कंहिं ॿिए जो वञी मुरी थिए त असांजे तरफ़ां इजाज़त आहे का असांजे तरफ़ां रोकटो तो कोन्हे को जो जेको ही दरगाह को पीरी फ़कीर जो दुकान कोन थो हलाइजे हाओ जेको फैज़ वठणो ईंदो आहे उहो पंहिंजे नियत ऐं मर्ज़ी सां ईंदो आहे जेतो जेकी सची दिलि सां ईंदो आहे हितां उनखे ओतिरो फैज़ नसीब कंहिंखे ज़हन में अचे दिमाग़ शैतान फेराए सो बाबा तव्हां पंज मुरीद आहियो तॾहिं थी दरगाह हले जे तव्हां न हूंदो त को दरगाह ई कोन हलंदी रोज़े थोरी रब जी दरगाह मुंहिंजा अदा जेके फरमाए विया त असांखे ही ज़मीन जा मिटीअ जा 2.5 हथ असांखे जमात खां परे कोन था करे सघनि सची दिलि सां अचु हीअ त उहा दरगाह आहे पीसे रोज़े वारे टुकड़ो माण्हू आयो जैसे मां फिलाने वटि वियुसि मूंखे बुज़ुर्गनि चयो मुरीद त तोखे कयो पर तोखे फैज़ वठण जो तोखे थांवी कोन्हे ज़र्फ़ कोन्हे कंहिंमें विझो हाणे तव्हां वटि आयो आहे पाण फरमायो बाबा महिमान पाण सां गॾु थांव खणी कोन हलंदो आहे तव्हां पाण सां गॾु थांव खणी आया आहियो घरां महिमान थांव खणी कोन ईंदो आहे जेको मेज़बान हूंदो आहे उहो फैज़ बि ॾींदो आहे ताम बि ॾींदो आहे त थांव बि ॾींदो आहे हली आहे जेकॾहिं थांव न आहे त तोखे रोज़े धणी थांव बि ॾींदो त उहो थांव वरी फैज़ सां भरे बि चओ सुभान अल्लाह वरी आवाज़ सां सुभान अल्लाह हज़रत पीसे रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दरगाह इन दरगाह सां पंहिंजो ताल्लुक़ जेतिरो मज़बूत रहंदो ताल्लुक़ मज़बूत रहंदो ओतिरो माण्हू खे फ़ाइदो मिलंदो बाक़ी जेकॾहिं हेॾे होॾे सोचींदो त मुंहिंजा हीअ दुनिया में वई हूअ बि दुनिया वई पीसे रोज़े वारे फरमायो आहे त मुरीद इरादे खां वरितल आहे इरादो मुरीद जो कमु हूंदो आहे जेकॾहिं मुर्शिद चवे ना ई मुरीद हल निकिर ॿाहिरि पीसे रोज़े वारा फरमाईंदा त ईअं कोन निकिरंदो मुरीद जेकॾहिं हिकिड़ो भेरो बि सोचो न त मां मुर्शिद खे छॾियो पाण फरमायो ख़तमु थी वियो छो त इरादो करणु मुरीद जो कमु आहे जॾहिं तूं पंहिंजो इरादो ठाहियो पीसे रोज़े वारे मिसाल ॾेई सम्झायो पाण फरमायो अनो आनो जॾहिं किनो थींदो आहे भली हुनखे 100 कुकड़नि जे हेठां रखो उन आने मां कॾहिं बि बच्चो चूज़ो पैदा कोन थींदो छो त आनो जो पासो गंदो थी चुको आहे आनो जेकॾहिं सही हूंदो त हिक जे हेठां रख तो न मां चूज़ो बच्चो पैदा थी पवंदो जेकॾहिं मुरीद खरे इरादो उनजो तरीक़ थिए इरादो उनजो गंदो थिए इरादो पंहिंजे मुर्शिद खां थिए इहो किनो आनो आहे भली 1000 पीर फिरे तंहिंखां फैज़ कोन मिलंदो फैज़ उन खां मिलंदो जिथे पहिरियों इरादो थिए नाराज़ तो कोन था थियो न जोर सां नारो लॻायो मलफूजा शरीफ में लिखियल आहे मलफूजा शरीफ में तलहार जे शहर में मखदूम इब्राहिम ठटे वारो आयो पंहिंजे मुरीद जे दावत ते उते पीसे रोज़े वारे जो फ़कीर हो हाजी उमर उन जो नालो हो हाणे हाजी उमर बि वेठो आहे मखदूम इब्राहिम ठटे वारो वेठो आहे चईस हाजी उमर जी साईं ची तूं आले इल्म माण्हू आहे हाणे हो मुरीद हो पीसे रोज़े वारे जो कंहिंजो वञी मुरीद थियो आहे अने हिन पासे के जमात के घटि पियो सम्झे कंहिंजो वञी तूं मुरीद थियो आहे जे असांजो मुरीद थी इज़त बि ॾियूं अज़मत बि ॾियूं दर्जो बि ॾियूं मक़ाम बि ॾियां मां पूरी जमात जी तोखे ख़िलाफ़त बि ॾींदुसि हाजी उमर ॿुधी करे छा चयो नारो ज़ोर सां लॻायो जी मखदूम साहब जवाब ॿुधजो जवान जो
हाँ हुन शिक कई तो मुझो मुरीद थी तो इज्जत बिजा अजमत बिजा वडो दर्जो मिलंदी पूरी जमात जी खिलाफत भी तो भेजा जी ठट्टे वारा मखदूम नऊज़ बिल्लाह मिन शर्र ज़ालिका नऊज़ बिल्लाह मिन शर्र ज़ालिका मां अल्लाह का पनाह थो वठा मां अल्लाह जी पनाह थो वठा अजीजो दोस्तों मुसलमान भाइयों प्यारी जमात सबूरी हेरे तवज्जो करो जोर सां नारो लगायो नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिका अल्लाह जी पनाह थो वठा इहो कम मूंखां कॾहिं बि कोन थींदो तूं थो चवीं मां मुर्शिद जो मुरीद आहियां मां जंहिंसां ताल्लुक़ क़ाइम कयो वेठो आहियां चओ सुभान अल्लाह जंहिंजी मूं दामन वरिती आहे जंहिंजो मां मुरीद आहियां हज़रत पीसे रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला जो पोइ उन मखदूम ठटवी खे मखदूम इब्राहिम ठटे वारे खे उन फ़कीर हाजी उमर हिकिड़ो मिसाल ॾेई ॿुधायो उहो मिसाल मां हिते नथो ॿुधायां ज़ारा सॼी जमात सगूरी बि आहे ऐं मुजादा उहे लफ़्ज़ कुझु अहिड़ा बि आहिनि सो उन मक़सदु इहो हो जे मखदूम साहब तुंहिंजे लाइ मूंखे हिकु ई औज़ार आहे उहो औज़ार इहो आहे तुंहिंजे जवाब में मां चवां थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीय्यिल अज़ीम तो असांखे ईअं अक़ीदे में सम्झो आहे छा जो तुंहिंजी शिक ते मां तुंहिंजो मुरीद थिया न मां रोज़े वारे जो मुरीद आहियां दुनिया उथरी सघे थी रोज़े धणी रब जे मुरीद जो हथ कोन सल्लल्लाहु अलैहि